ही 6 करोड़ आवाम जो सूबो आहे, जी ॻणप सही नमूने कई वञे। ऐं जेकॾहिं उहा न कई वेंदी, ऐं सम्झां थो इलेक्शन में असीं अगरि आदमशुमारी बिना वेंदासीं त नुक़सानु सिंध जो आहे। नामंज़ूर जो नारो मतिलबु असां हर मामले में नामंज़ूर ही फोरम अॼु पीपल्स पार्टी मुहैया कयो, जिते असां इतफ़ाक़ राय जी कोशिशि कई, जिते सभिनी जो पार्लियामेंट जे अंदरि जेके मौजूदु आहिनि असेंबली में, उनखां ॿाहिरि जेके फोर्सिस या पार्टियूं मौजूदु आहिनि, उन्हनि पंहिंजो मौक़िफ़ रखियो ऐं उनजे ख़दशात खे असां दूरि कंदासीं, एड्रेस कंदो वज़ीर आज़म साहब। असांजो मौक़िफ़ इहो ई आहे। ॾिसो, पीपल्स पार्टी ही आदमशुमारी करणु वफ़ाक़ जो कमु आहे। इख़्तियार उन्हनि वटि आहे, डिजिटल जेके नई टेक्नोलॉजी आहे उहो हुननि वटि आहे। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट पंहिंजो मौक़िफ़ रखियो, वज़ीर आला साहब वज़ीर आज़म साहब सां कल्ह मिली आयो ऐं उनखे यकीन ॾियारियो, ऐं वज़ीर आला साहब मुतमिल नज़र आयो। ऐं मां सम्झां थो पीपल्स पार्टी खे मैंडेट आहे सिंध जे अवाम जो, ऐं हीअ जेके जमातनि खे घुराइण जो मक़सदु हो, सभिनी जो मौक़िफ़ रखियो वञे। सिर्फ़ु क़ौम परस्त न आहिनि, कराची खां वठी कश्मीर ताईं, कराची में जेके जमायतूं आहिनि, मां सम्झां MQM खे बि अचणु खपे आहे, जमायत इस्लामी, सुन्नी तहरीक, सभु जेके स्टेक होल्डर आहिनि हिन सूबे जा, त उन्हनि जो मौक़िफ़ खे ॿुधो वियो ऐं उहो मौक़िफ़ अॻियां पेश कयो वेंदो। सिंध जे अंदरि कॾहिं बि बहितर ऐं मुनज़म अंदाज़ में बग़ैर किन खामियुनि जे मरदमशुमारी थी ई नाहे। असां हिन वक़्तु इहा चऊं था, मुस्लिम लीग जो मौक़िफ़ इहो आहे त हिकिड़ो गोल्डन चांस आहे जंहिंमें मथे मर्कज़ में पंजाब ऐं सिंध जी नुमाइंदगी मौजूदु आहे, उनखां गॾो गॾु ॿियनि सूबनि जी नुमाइंदगी मौजूदु आहे, हिकिड़ी गॾियल हुकूमत आहे। अहिड़ो मौक़ो असांखे शायदि ॿीहर न मिले, इन करे अचो त गॾिजी करे जेतिरा बि ख़दशात आहिनि सूबनि जा, उन्हनि खे दूरि करे मरदमशुमारी कराई वञे ऐं मरदमशुमारी खां पोइ आम इंतिख़ाबात कराया वञनि। माण्हू सम्झां त इन में कंहिं बि क़िस्म जी का ख़राबी आहे। नामंज़ूर कंदा रहंदासीं सॼी उमिरि त पोइ मुंहिंजे ख़्याल में कॾहिं बि इहो मसइलो हल कोन थींदो। हिकु दफ़ो सिंध जी मरदमशुमारी बिल्कुलु हक़ीक़ी मानाउनि में कई वञे, जेतिरा बि सिंध में माण्हू रहनि था उन्हनि सभिनी जी ॻणप तमामु ज़रूरी आहे। न हिन में असां कॾहिं बि इलेक्शन खे पोइते करण जो त ॻाल्हि सवाल ई पैदा कोन थो थिए। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो चाहियूं था त मरदमशुमारी थी वञे, उनजे मुताबिक़ जेके क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली सीटूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ी डिलिमिटेशन थी वञे। उनखां पोइ इंतिख़ाबात थियनि त जीअं माण्हुनि खे उन्हनि जा जमहूरी हक़ मिली सघनि। उहो कहिड़ो इंतिख़ाबात हूंदा जंहिंमें माण्हुनि जा जमहूरी हक़ उन्हनि खे मिलनि ई कोन, उहे जेतिरा आहिनि ओतिरा ॻणिया ई न वञनि। उनखां अलावा जेका आम इंतिख़ाबात थींदा उन सां कंहिं जगलर या कंहिं मदारी खे फ़ाइदो थींदो, कंहिं जमहूरियत खे कोन थींदो। हे आदमशुमारी जो मामिलो जेको आहे इन ते हिनखे ॾिसणो पवंदो, छा इन टाइम में आदमशुमारी थी सघे थी, घरशुमारी थी सघे थी। सिंध में बलूचिस्तान में सराइकी बेल्ट में जिते ॿोड़ आयो हो, जिते बारिशूं थियूं, जिते सैलाब आया, जिते माण्हू घरनि में न आहिनि ऐं घर निकिता आहिनि, जेके माण्हू रोडनि ते बीठा आहिनि, जेके माण्हू जबलनि ॾे वञी जेको आहे जबलनि जे पाछे में वञी वेठा आहिनि, उन्हनि खे तव्हां किथे उनजी आदमशुमारी किथे कंदो, उनजी घरशुमारी किथे कंदो, उहो थी न सघंदी। पोइ तव्हांखे ॾिसो, जेकॾहिं तव्हांखे सम्झो त हे तव्हां मरदमशुमारी माण्हुनि लाइ कयो पिया त पोइ मुल्तवी कयो ऐं हालतूं अहिड़ियूं कयो त माण्हुनि जे लाइ मरदमशुमारी करे सघो। थरपारकर में, चोलिस्तान में, थल जे एरिया में घणेई माण्हू आहिनि। तव्हां उनखे कॾहिं माज़ी में बि ईअं थींदो रहियो आहे त तव्हां ॻणियो आबा तव्हां खाना बदोश आहे, तव्हांखे असां कीअं ॻणियूं? जॾहिं खाना बदोश खे कोन था ॻणियो त पोइ जेको आहे बाक़ी जेके माण्हू उन्हनि खे कीअं था ॻणियूं? ऐं हाणे मां असांजा त 15 लाख जेकॾहिं घर ॿुॾी बि आहिनि, घर ई न आहिनि, त पोइ उनखे किथे शुमार कंदो, माण्हुनि किथे शुमार कंदो? बाबा कोन्हे, हीअ तकरारी आहे, हीअ मुतनाज़ा आहे या थी या आदमशुमारी 2017 ते एतिराज़ हुया, साॻा एतिराज़ थोरे घणे फ़र्क़ु सां हिते ईंदा न, त बाबा हेॾी वॾी आबादी आहे हिन ख़िते जी, उहा रिप्रेज़ेंट नथी थिए। माण्हू तव्हां ॻणियो कोन था सही नमूने सां, तव्हांजी तयारी उहा कान्हे का, तव्हांजी डेटा वेरीफाई कोन थी सघे। को माण्हू जेको डेटा दाख़िल थो करे उन में उहो पाण वेरीफाई करणु चाहे त उहो नथो करे सघे पियो। ट्रांसपेरेंसी किथे आहे? NIC जो शर्त तव्हां ऑप्शनल रखी छॾियो आहे त को ॾे को न ॾे। मक़ामी माण्हुनि जा हिन ख़िते जा डेमोग्राफी जे सवाल ते उहे ख़दशा आहिनि, तमामु वॾा ख़दशा आहिनि। उहो पंहिंजी धरती ते अक़लियत में थो बदिलिजे, हर क़ौम जो हक़ आहे त पंहिंजी धरती ते अक्सरियत में हुजे। सो इहे ख़दशा सिंध जा आहिनि। हिमल बि चीफ एग्ज़ीक्यूटिव जेको सिंध जो आहे मुराद अली शाह, उन चयो पई त सिर्फ़ु बलोचिस्तान खे बि उहो सिंध थोरी घणी गैरत पई ॼाणाए त उनखे ख़्यालु आयो पए, बाक़ी ॿियनि जो को ख़्यालु कोन्हे। त भाउ ॿियनि जो हुजे न हुजे, असांजो कंसर्न्स आहिनि। अवामी तरीक़ा ॿियूं क़ुवतूं एहतिजाज सिंध में कंदियूं रहियूं त असांखे न आहे क़बूल त न आहे क़बूल, न कंदासीं। हर आदमशुमारी फ्रॉड ते थी आहे। असीं चऊं था त आदमशुमारी जे बुनियाद ते जेको हिननि NFC अवार्ड विरायो थो वञे ऐं क़ौमी असेंबली जेका जोड़ी थी वञे, जंहिं ते तक ठाहिया था वञनि, इहो ख़ुदि पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो फ्रॉड आहे। ऐं उहो जेकॾहिं जेसीं ताईं क़ाइमु रहंदो तेसीं ताईं दाइमी अक्सरियत में पंजाब रहंदो ऐं सिंधी माण्हू दाइमी अक़लियत में कया वेंदा। जेकॾहिं न थींदा त ॿाहिरियूं लोधूं आणे बि सिंधी माण्हुनि खे अक़लियत में कंदा। हिन वक़्तु जेको मयार डिजिटल सेंसस में रखियो वियो आहे, उन में गैर मुल्कियुनि खे कीअं ॻणियो वेंदो? उन्हनि जी शनाख़्त वठण खां सवाइ गैर मुल्की बि ॻणिबा, बंगाली ॻणिबा, अफ़गानी ॻणिबा, बर्मी ॻणिबा,
ऐं सिंधी माण्हुनि जी वरी अक़लियत ॾेखारी वेंदी। सिंधी माण्हुनि खे तमामु घणा तहफ़ुज़ात आहिनि। हीअ जेका डिजिटल आदमशुमारी जे बहाने सां सिंधी माण्हुनि खे अक़लियत में बदिलाइण जी साज़िश थी रही आहे, उहा असांखे क़बूल न आहे। 1 करोड़ सिंध जा माण्हू ॿोॾि जे करे दरपदर आहिनि। हू के कैंपुनि में रहियल आहिनि, के खीमनि में रहियल आहिनि, के रोडनि रस्तनि ते आहिनि। उन्हनि जा घर ड्रही विया आहिनि, त उन्हनि जो काउंटिंग कीअं थींदी, उन जा घर कीअं ॻणिया वेंदा? उन करे असांजे कॉम्प्रेस ऐं तरक़ी पसंदरियूं जेके अॼोकी APC में शामिलु थियूं आहिनि, उन्हनि गॾियल मुतालबो कयो आहे त हीअ बिल्कुलु मुल्तवी थियणु खपे ऐं इन क़िस्म जी साज़िश जे ज़रिए असां पंहिंजे सिंध वतन मां अक़लियत में थियण जी कॾहिं बि क़बूल न कंदासीं। ऐं इहे CCI ते ई असांखे एतिराज़ु आहे। CCI ते असांखे एतबार ई कोन्हे। CCI जे नाले में असां सां ई धोखो थो थिए। उन करे अहिड़े धोखे में असां छो अचूं? ऐं असां मुतालबो कयूं था त डिजिटल आदमशुमारी जे हिन मरहले खे हिते बिल्कुलु रोकियो वञे, छो त घरशुमारी ई ग़लति थी आहे। हाणे जॾहिं घरशुमारी न थी आहे, ग़लति थी आहे, उन ते असांखे ख़दशा आहिनि, त असां उनखे कीअं क़बूल कयूं त अॻिते वरी मर्दमशुमारी में असां सां इंसाफ़ थींदो? उन करे फौरी तौर ते ख़तमु थियणु खपे।